साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त में था दिलदार आलम सबाबाद नादरीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अवामी शऊर में आवाया वही रज़ाक मस्तूरी सियासी शख्सियतन असांजे प्रोग्राम में शिरकत कई आहे। उन में पाकिस्तान तहरीक इंसाफ जे तैलीमी माहिर सां गॾोगॾु PS पंटी जे उम्मीदवार ऐं ज़िले सदर पाकिस्तान तहरीक इंसाफ साईं मोहतरम अमान कारी साहब जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफां लाला शौकत चाढ़ियो शिरकत कई आहे। साईं तव्हांखे हिन प्रोग्राम में वधीक असांजो पहिरियों सुवाल पाकिस्तान तहरीक इंसाफ जे साईं अमान कारी खां हूंदो त हिते ज़िले नौशहरोबाद में छाकाणि त पाकिस्तान तहरीक इंसाफ ऐं GDA जो हिन वक़्तु पाण में गॾियल मुशावरत जेका आहे ऐं उन हवाले सां मां नंढड़ो सुवाल आहे त ज़िले नौशहरोबाद में 35 सालनि खां जतोई ख़ानदान जो वास्तो रहियो आहे, उनजो हिते कहिड़ा कम रहिया आहिनि उन हवाले सां ऐं हिन वक़्तु पाकिस्तान तहरीक इंसाफ जो उन्हनि सां गॾियल तौर ते प्रोग्राम आहे उन हवाले सां तव्हांजो छा चवणु? सभ खां पहिरियां त NTN नेटवर्क जी वॾी महिरबानी लख थोरा ऐं तव्हांजे हिन सॼी एफर्ट खे सराहियां थो। तव्हांखे शाबस हुजे। ज़िले मुशर्रफ रोज़ में हिकिड़ो नेटवर्क ॾेई करे जंहिंखे तव्हां अवामी नेटवर्क बनाइण पिया वञो, माण्हुनि जा मसइला खणंदो ऐं यकीनन जेको पहिरियों सुवाल हो मुंहिंजो उहो इहो त तव्हां हिन नेटवर्क खे पंहिंजे खीसे मां हलाए कीअं मुमकिन पिया बनायो त तव्हांखे जस हुजे हड़ा वड़ा ॾेई करे घर मां हलायो पिया हिन नेटवर्क खे कॾहिं छॾे आहे। तव्हांखे मुबारकबाद पेश कयां थो। ॿी ॻाल्हि इहा त साईं तव्हां चयो त 35 सालनि खां वठी जतोई फैमिली हिते रही आहे हुकुमरान। साईं ॻाल्हि इहा आहे त मां जतोइन जो नुमाइंदो न आहियां, मां उन्हनि खे रिप्रेज़ेंट नथो कयां। मां पाकिस्तान तहरीक इंसाफ खे रिप्रेज़ेंट कयां थो। मां पाकिस्तान तहरीक इंसाफ जे बारे में ॿुधाए सघां थो। बाक़ी इन ॻाल्हि ते मूंखे ख़तरनाक हद ताईं रिज़र्वेशन आहिनि, इख़्तिलाफ़ आहे त जेके बि हुकुमरान जमायतूं आहिनि उहो मर्कज़ में जेकॾहिं PP हूंदी हुई ऐं सिंध में ॿी जमायत हूंदी हुई, मिसाल 10 जमायती इतिहाद हो या वरी फंक्शनल लीग हुई, हुन सां गॾु जतोई साहिबान हुआ, या वरी सिंध में PP हुई ऐं ज़िले जे अंदरि NPP हूंदी हुई। ॿिन्ही सूरतुनि में हिन ज़िले खे कुझु कोन मिलियो आहे। हितां जो माण्हू जेको आहे उहो साॻियो ई पुराणी क़िस्म बुर्सी वारी हालत में आहे, परेशान आहे, गोरी टिकी लाइ ऐं रोज़गार जे लाइ रोड रस्ता तबाह आहिनि ऐं का शइ कान्हे का सिधी। पाकिस्तान तहरीक इंसाफ छा ॾिनो आहे? तव्हांजे वरी 3 नंबर सवाल ते पाकिस्तान तहरीक इंसाफ सिंध सूबे में कोन्हे का। 18 अमेंडमेंट खां पोइ अगरि तव्हांखे ख़बर आहे त 80% रिसोर्सिस जेके आहिनि से सूबनि खां डाइवर्ट थियल आहिनि। बाक़ी 20% जेको रिसोर्सिस आहिनि उहे वफ़ाक़ वटि आहिनि ऐं उहे वफ़ाक़ जा कुझु इदारा आहिनि जेके कमु कनि था पिया। डायरेक्टली सिर्फ़ु मुंहिंजे ख़्याल में वापडा आहे जेका ज़िंदगियुनि ते अफेक्ट थिए थी पई, उन जे हवाले सां उन ते ॻाल्हाए सघूं था, उन जे फ्यूचर ते या उन जे हवाले सां ॻाल्हाए सघूं था। हिन वक़्तु यकीनन मां सम्झां थो त वफ़ाक़ जो जेको इदारो वापडा जे शक्ल में कमु करे थो पियो सिंध में या नौशहरों फिरोज़ में, सूरत हाल गंभीर आहे, तव्हां सां एग्री कयूं था ऐं मूं समेत को बि माण्हू ख़ुशि कोन्हे को। मुंहिंजो ख़्यालु आहे त सबब 2-3 आहिनि। हिकिड़ो सबबु इहो आहे त वफ़ाक़ जे इदारे वापडा में जेका हिन वक़्त जी ख़तरनाक प्रोग्रेस आहे, उनजो सबबु नवाज़ शरीफ़ जी बाक़ियात आहे। नवाज़ शरीफ़ जूं पॉलिसियूं आहिनि ऐं नवाज़ शरीफ़ जा विहारियल माण्हू आहिनि, उहो मथां खां वठी हेठि SDO ऐं लाइन सुप्रीडेंट्स ताईं उन्हनि जा माण्हू विहारियल आहिनि। यकीनन असांजी हुकूमत इन ॻाल्हि ते तमामु वेझड़ाइप खां नज़र रखे पई थी, रिपोर्ट्स असांखां घुराए पई थी ऐं हू इन ॻाल्हि जे लाइ तशवीश में पियल आहिनि त कंहिं तरीक़े सां वापडा जी कारकर्दगी बहितर बणाइजे। मूं मथे ॻाल्हायो हो जेको मां तव्हांखे ॿुधायां, जेका मां करे सघियो आहियां पंहिंजे तरफ़ां,
वापडा जे मिनिस्टर सां ऐं CEO सेबको सां जेका मुंहिंजी मुलाक़ातूं रहियूं उन्हनि में मूं PS 35 जे लाइ छोकी मां PS 35 जो कैंडिडेट बि हुयुसि इलेक्शन 2018 में PS 35 जे लाइ टोटल एस्टिमेट मूं ॿीहर ठारायो आहे या दैट्स अ गुड न्यूज़ नौशर फिरोज जे माण्हुनि जे लाइ उन में जेके ट्रांसफार्मर लॻल आहिनि हिन वक़्तु 100 जा 200 जा उहे ख़तमु कराए उन्हनि जे जाइ ते 20 ऐं 50 जा ट्रांसफार्मर मूं मंज़ूर कराया आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला उहो एस्टिमेट मूं मंज़ूर कराए CEO सईद साहब सां वेही करे सेबको जे CEO सां वेही करे उहे मंज़ूर कराया अथऊं ऐं इंशाअल्लाह ताला ही जेके हिन वक़्तु आहिनि मौजूदा ट्रांसफार्मर इहे सभु लाया वेंदा ऐं लाइन लॉसिस जे हवाले सां कमु थींदो इंशाअल्लाह ताला नवां सिम कार्ड ते हलंदड़ या जेके आहिनि प्रीपेड क़िस्म जा घणो करे त अची वेंदा इंशाअल्लाह ताला पर पहिरें में इहो आहे त असां कोशिशि कयूं पिया त नंढा ट्रांसफार्मर छो त वॾो ट्रांसफार्मर जिते 50 घर या 100 घर हलाए थो जॾहिं उहो सड़े थो त पोइ सभु जो सभु सड़नि था पर इहो आहे त अगरि नंढे लोड वारो ट्रांसफार्मर हूंदो 5-8 घर 10 घर 15 घर ते हलंदा हूंदा त भला जे सड़ियो बि या घटि वधाई थी त उनखे रिपेयर करे सघिबो त मां मञूं था त तव्हां हिन वक़्तु जेको आहे सो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां वाबस्ता आहियो ऐं तव्हां GDA या नेशनल पीपुल्स पार्टी जा तर्जुमान आहियो पर GDA ऐं PTI जो इतिहाद ज़रूरु आहे उन इतिहाद हूंदे बि जेका ही इलेक्शन गुज़री इन में ॿिन्ही पार्टियुनि जी नाकामी छा सबबु साईं मुंहिंजो ख़्यालु आहे त GDA यकीनन पुराणा खिलाड़ी आहिनि हिन गेम में जीअं पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे तीअं GDA बि आहे उन्हनि जा नुमाइंदा मुंहिंजे ख़्याल में कई ॾहाकनि खां वठी सिंध में जेका इलेक्शन वारी सियासत आहे उन में हिन आहिनि ऐं बाक़ाइदा उन्हनि जो कमु पियो थिए मुंहिंजे ख़्याल में बटन जाइनि ते जेका मिसअंडरस्टैंडिंग थी अगरि उनखे वक़्तु ख़ाल में वेही करे पार्टी रिज़ॉल्व करणो त उहा शायदि इन लेवल ते परेशानी जो बाहिस ॿई जमायतूं न थियनि मिसाल तौर ते जेको GDA जो PTI सां अलायंस हो उन में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान खान जी वाज़े पॉलिसी हुई त जंहिं जाइ ते मूं टिकट ॾिनी आहे PTI जे कैंडिडेट खे उन जाइ ते उन खे ई वोट कराइबो उन खे ई सपोर्ट करणी यानी उनजो जेको हो नुक़्ते नज़र उहो इहो त जेके PTI जा वोटर्स आहिनि उहे PTI जे कैंडिडेट खे वोट कंदा हाणे इहा हुई इमरान खान जी वादे तौर ते अनाउंसमेंट जॾहिं त सिंध में जेका सिंध जी क़यादत आहे PTI जी ऐं GDA जी उन्हनि जी अंडरस्टैंडिंग इहा त ठही पर आख़िरी मरहलनि में वञी ठही जॾहिं PTI जा कैंडिडेट जिन हलकनि में हुआ उहे काफ़ी अॻिते निकिरी चुका हुआ पंहिंजी कैंपेन्स अॻिते वधाए चुका हुआ मिसाल तौर ते PS 35 ते जॾहिं मूं इलेक्शन विढ़ी त PS 35 ते 25 जुलाई ते इलेक्शन आहे 20 जुलाई ते सिंध जो सदर डॉक्टर आरिफ अलवी इहो डिसाइड पियो करे त मां पंहिंजो कैंडिडेट विथड्रॉ थो करायां हाणे कैंडिडेट विथड्रॉ 5 ॾींहं पहिरियां कराइण जी शक्ल में उनजो नतीजो इहो निकितो त हज़ारनि जी तइदाद में जेके वोट PTI खे मिलिया अगरि इहे वोट ऐं GDA जा वोट फर्ज़ कयूं था PTI जे कैंडिडेट खे मिलनि हा त PTI कैंडिडेट खटे वञे हा अगरि GDA जे कैंडिडेट खे मिलनि हा PTI जा वोट बि त उहो खटे वञे हा कैंपेन जॾहिं हद खां ज़्यादा अॻिते वधी वञे महीने 1.5 महीने जी कैंपेन हुजे त माण्हू डबल माइंडेड थी था वञनि उन में इहो थो थिए त पोइ वोटर कंफ्यूज़ थी वियो डबल माइंडेड थी वियो या पंहिंजे विजनरी लाइन ते अची करे उन वोट कयो मिसाल PTI खे GDA जे माण्हू GDA खे वोट कयो नतीजे में इहो वोट जेको आहे कंसंट्रेटेड वोट हो पर बाइफर्केट थी वियो विराइजी वियो ऐं नतीजे में इन ई लीड सां जेका 12,000 जी 8,000 जी 6,000 जी लीड हुई उन लीड सां वरी जेको आहे सो PP जो कैंडिडेट खटियो अदरवाइज इहा जेकॾहिं विन विन पोज़ीशन ठहे हा त पोइ इन खे
ॿिन्हिनि जमायतुनि खे वक़्त खां अॻु में काफ़ी वक़्तु पीपल्स पार्टी जे लाला शौकत रहंदा हुई उन खां पुछंदासीं त साईं जन जो जेको आहे सो PS पंटीह सां तालुक़ु आहे, पाण हींअर यूथ विंग सां तालुक़ु रखनि था, त हुन पीपल्स पार्टी जे हवाले सां संदसि छा ख़्याल आहिनि, छाकाणि त हिते ज़िले नौशहरो में जेकॾहिं अवामी राय वरिती वञे त उते अवाम जी राय पीपल्स पार्टी जा जीअं माण्हू खफ़ा थींदो आहे ईअं आहे त साईं जन छा था चवनि त अवाम में केतिरी पीपल्स पार्टी खे हिन ज़िले नौशहरो में मक़बूलियत आहे? सबसे पहले NTN चैनल नौशहरो फिरोज में अवामी सिलसिले या अवामी आगाही जो चैनल खुलियो आहे, मां तव्हां दोस्तनि खे मुबारकबाद पेश कयां थो। ऐं हिकिड़ो सुठो ई चैनल आहे डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज में। पाकिस्तान पीपल पार्टी जॾहिं बि डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज में इलेक्शन विड़ियूं आहिनि या तंज़ीम साज़ी जे करे अॻिते पंहिंजे ग्राउंड ते अॼु मैदान ते आयो आहिनि, छो त हीउ डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज 35 साल हिकु बादशाही निज़ाम हुयो आहे ऐं उन बादशाही निज़ाम में कॾहिं बि को ग़रीब मिसकिन माण्हू पंहिंजे हुकूकनि जे ख़िलाफ़ आवाज़ ॻाल्हाइण जे अॻिते आयो आहे त उन्हनि जे आवाज़नि खे चिठियो वियो। नौजवान इन सिस्टम खे ख़तमु करण जे लाइ अॻिते आया, उन नौजवाननि जे आवाज़ खे दॿायो वियो, उन्हनि खे हिकु अहिड़ी दीवार सां लॻायो वियो जिते को बि अची को पढ़ियल लिखियल नौजवान अची पंहिंजी आवाज़ पंहिंजे हुकूकनि जे ख़िलाफ़ अॻिते अचण लाइ तयारु न हुजे, डपु न हुजे, को कारो कानून वाबस्ता हो डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज में। तव्हां सियासत त हिकु ॾिसो त सही त हुतां जो निज़ाम मुकमिल तौरु तबाह थी चुको, हिकु बादशाही निज़ाम हली रहियो हो ऐं उन खां पोइ को बि अहिड़ियूं जेके सियासी तंज़ीमूं जेके पाकिस्तान में जेके पंहिंजो किरदारु अदा करे रहियूं आहिनि, उन्हनि जे का बि हिते जेके डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज में ॿियूं बि तंज़ीमूं हुयूं उहो हमेशह उन्हनि ख़ानदान जो साथ ॾिनो आहे ऐं उन्हनि हमेशह हिन डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज जे तरक़ियाती कमनि में रंडकूं थियूं आहिनि। पर जॾहिं तव्हां ॾिठो जॾहिं नौजवान जॾहिं घर मां शुरूआति थिए उभरी, उन तारीख़ खां पोइ हींअर डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज जी हिकिड़ी चेंजिंग आहे, हिकु नओं माहौल मिली रहियो आहे, तरक़ियाती कम थी रहिया आहिनि, पाकिस्तान पीपल पार्टी डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज में मज़बूत थी रही आहे। पर जॾहिं उन्हनि खे ईअं खणी चइजे त नेशनल पीपल पार्टी हिकु चक्कर मुकमिल उन्हनि ख़तमु करे मुस्लिम ज़ून में उन्हनि पंहिंजी पार्टी ज़िम कई ऐं उन पार्टी ज़िम करण खां पोइ जॾहिं उहे हिकु GDA जे प्लेटफॉर्म ते आया, GDA जे प्लेटफॉर्म ते आया त जॾहिं उहे आख़िरी पसा खणी रहिया उन्हनि खे डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज में PTI वारनि सपोर्ट कयो। जॾहिं ॾिसूं न त हिकु अॻी पार्टी मुकमिल तौरु 35 साल हुकूमत करे चुको आहे, निज़ाम खे डामाडोल करे चुको आहे, त उन्हनि खे ॿियो जेको उन्हनि खे सहारो ॾियण लाइ क़दम हुयूं। पर जॾहिं हींअर ॾिसो तव्हां डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज में 6-7 सालनि जी प्रोग्रेस ॾिसो, तरक़ियाती कम थी रहिया आहिनि, पाकिस्तान पीपल पार्टी डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज में मज़बूत थी रही आहे, अवामी कम हली रहिया आहिनि ऐं जेके तरक़ियाती कम आहिनि तव्हां मोरो टू मिठियाणी रोड ॾिसो, मिठियाणी टू नौशहरो फिरोज रोड ॾिसो, दरिया खान मरी टू नौशहरो फिरोज रोड ॾिसो, पटरीज़न टू फुल रोड्स ॾिसो, इन खां अलावा चिल्ड्रन हॉस्पिटल जा कम हली रहिया आहिनि। तमामु बहितरीन नमूने सां डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज खे असां पंहिंजी पार्टी तरफ़ां, छो त हितां जी जेके अगरि पार्टी जा कारकुन सचा ऐं सिंसियर आहिनि पंहिंजे लीडरनि सां त उहो हमेशह ज़िलो तरक़ी कंदो आहे। ऐं उन खां अलावा जेके बि हींअर जेको डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज में जीअं कंप्लेंट्स हुयूं त पाणी सिस्टम ख़राब थी चुको आहे, हींअर हर UC लेवल ते असांजो जेके लीडर्स आहिनि उहे आरो प्लांट जे लाइ समरी CM सिंध वटि वई आहे ऐं इंशाअल्लाह हिकिड़ो त तव्हां तमामु थोरियूं नौकरियूं क्रिएट कयो था, वरी उहे थोरियूं नौकरियूं बि माना या त सिफारिश ते वञनि थियूं या त पैसनि ते वञनि थियूं। हिते वॾे पैमाने ते कमु करण जी ज़रूरत आहे साईं। जेकॾहिं हुकूमत वक़्तु पको पार करे उन लेवल ते वञी पैसो लॻाए इंडस्ट्रीज़ में फाइनेंस करे, सॉफ्ट लोन्स ॾे, बेरोज़गारनि खे लोन्स ॾे ऐं तालीम में वॾो प्रॉब्लम आहे क्वालिटी एजुकेशन। जेकॾहिं क्वालिटी एजुकेशन ते कमु करे त बेरोज़गारी, बदहाली, बुख, अच्छा उन खां पोइ ज़राअत सां वापसि आहे न माण्हू, मिसाल तौर ते जेको शहर जो माण्हू आहे उहो घटि आहे, बहिराड़ी जो माण्हू घणो आहे, त तव्हां ज़राअत सां रिलेटेड माण्हुनि खे बेनिफिट्स इंसेंटिव ॾियो। मिसाल तौर ते ज़रई सॉफ्ट लोन्स ॾियो, उन्हनि खे इम्प्लीमेंट्स ॾियो, उन्हनि खे ट्रैक्टर ॾियो, उन्हनि खे ॿियूं शयूं ॾियो, उन्हनि खे एडवाइज़री सर्विस ॾियो। हिते त हालत इहा आहे जो तव्हां उन्हनि जो कम ते जो नथा कयो,
उहे वीचारा कम जा फसुल साड़ियो छॾनि हींअर जॾहिं वफ़ाक़ में असां ॾाढो कयो आहे तॾहिं ख़बर पई आहे त बाबा न तव्हां त हितां अरबे रुपया खणी ऐं जेको आहे त उहो फैक्ट्रियुनि जे मालिकनि खे ओमनी ग्रुप खे ॾींदा हो ग़रीबनि मिसकीननि जा तव्हां फसुलनि जा पैसा हुननि जे फुटी जो रेट न कंदा हो उन्हनि खे ॿियनि तरीक़नि सां तव्हां घुटाए सहमाए ॾिसो 5 रुपया मिसाल तौर ते अगरि ॿ माण्हू ॿ ॿार पढ़ियल आहिनि हिकिड़े घर मां पर 14 घर जा भाती जेकॾहिं ज़राअत सां वाबस्ता आहिनि ज़राअत जे हवाले सां का ख़ुशहाली आई न त हू तव्हांखे रोज़गार नौकिरी न घुरंदा छो त हुननि खे 5 रुपया ॿिए तरीक़े सां मिलनि पिया इहो ई तरीक़ो आहे वरी हुननि वटि 5 रुपया ईंदा त इहे 5 रुपया शहर में लहंदा माण्हुनि जे कारोबारनि में लॻंदा ॿियनि तरीक़नि सां वरी माण्हुनि वटि ख़ुशहाली ईंदी हू तव्हांखे नौकिरी जे लाइ तकलीफ़ न ॾींदा त इहे सभु तरीक़ा आहिनि पर हिते ॻाल्हि इहा त विल न आहे विजन बि कोन्हे को विजन ऐं विल भुट्टोइज़म जो विजन ऐं विल भुट्टोइज़म सां गॾु सिंध हुकूमत जी दावा सां गॾो गॾु वफ़ाक़ी हुकूमत जी बि दावा आहिनि त जेको आहे बेरोज़गारी आहे उन ख़तमु करण जे लाइ लखें जेको आहे नौकरियूं ॾींदासीं पोइ उहे बि त ज़रूरु दावाऊं जेके अधूरियूं आहिनि उहे बि साईं खे जवाबु ॾियणु ॾियो कुझु साफ़ कढे पियो